मूंखे जुगाए नथो जो अहिड़ियूं ॻाल्हियूं तोखां मां पुछा कयां, पर बाबा ऐं अम्मा अलाह खे प्यारा थी विया ऐं हाणे तुंहिंजो माउ पीउ ॿई आऊं ई आहियां। छा थियो आदा साईं, मूंखां का ग़लती थी आहे छा? ग़लती न, पर तो अहिड़ो गुनाह कयो आहे, असां सभिनीनि जो कंध झुकाए छॾियो अथई। अदा ही तू छा थो चईं? इहो तूं मूं ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहीं। छा इहो इल्ज़ाम आहे? छा तूं सिजावल सां न मिलंदी आहीं? अदा कंहिंसां मिलण ॾोह त न आहे, पर सिजावल मुंहिंजे ॻोठ जो आहे। ॻोठ जो बराबरि आहे, पर उन जी हैसियत हिकु नौकर खां बि घटि आहे। आईंदा ईअं न थिए, न त मुंहिंजी त ख़बर अथई, न रहंदो बांस न वॼंदी बांसुरी। हा पोइ तुंहिंजी ओइने सिजावड़े जी क़बर गॾु ठाहींदुसि। बस विंजा रखा न, घणियूं गंद में लठियूं हणंदे त बदबू थींदी। उनजे करे चुप, पाण खे घणो ख्वार न कर। अदा वॾा सम्झाए पंहिंजी दादली भेण खे। मतां पोइ मुई पई हूंदई, ईअं न चइजां त मुंहिंजी हिकिड़ी भेण बि तो मारे छॾी। हा वालेकुम सलाम। बाबा वेहो वेहो। बा केरु आहियो, छो आया आहियो? साईं मुंहिंजो नालो अली नवाज़ आहे। मुंहिंजे भाउ खे करमू धाड़े न मारियो आहे, उन ते असां FIR कढाइण आया आहियूं। ठीकु आहे, असां केस दाख़िल कयूं था, पर को गवाह अथव? हा साईं, मुंहिंजे भाउ हुनखे अखियुनि सां ॾिठो आहे। हा जेकॾहिं कोर्ट में शाहिदी ॾियणी पई त पोइ हू ईंदो? हा साईं, हू ज़रूरु ईंदो, हू भाउ आहे, लाज़मी ईंदो। ठीकु आहे, असां केस दाख़िल कयूं था, पर करमू रूपो छा ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। साईं रूपोशन खे पकड़ण तव्हां पुलिस वारनि जी ज़िम्मेवारी हूंदी आहे न। ठीकु आहे ठीकु आहे, असां केस दाख़िल कयूं था, वॾे मुंशी वटि केस दाख़िल कराए छॾियो। ठीकु आहे सर, पोइ असां हलूं था। कमदार मां वञा थो कम सां। वरी कहिड़े कम सां? रईस घुरायो आहे। वलण इन कमदार खे का फे ॾियूं था, पर बाडी घाटड़ो गॾु अथसि। सबर कर, इहो बाडी घाट वेंदुसि, पोइ हिनखे अहिड़ी मलणी ॾींदासीं, यादि कंदो मस मस त असांजे हथ आयो आहे, अचे हेॾां लिकी। ऐं बनी जो ख़्यालु कजांइ हिते। अरे मूंखे अकेलो छॾे काॾे विझे? तुंहिंजो साह न वञे, तोखे कुझु नथो थिए। मां को वरी कंहिंखां ॾियां थो छा? मुंहिंजो नालो आहे कमदार केरी, मां बि कंदो आहियां हेरा फेरी। तूं भली वञ। पोइ वॻे हा छा लाइ पियो फाटई? मां थो फाटे। निभागो छॾे, ड्राड़ त हणंदो आहियां कमदार केरी, पर हाणे मुंहिंजी न थिए हेरा फेरी। अलाह तूं बचाए जाए, जॻह बि ॻोल्हियां का निकिरण जी का। हमें तो कमदार। अरे बा, अरे बा, अरे बा, अरे बा, अरे बा यार, अब्बा यार, ओ यार, अरे बा, अरे आए को छड़ायो, वो बा यार। कमदार केरी हाँ कोने चली दो हेरा फेरी मुझा तो रह सकता। देख खबर अली नवाज,
तव्हांजे भाउ जे केस जो छा थियो? अदा तुंहिंजे चवण ते असां त एफआईआर त कराई आहे। पुलिस ते अञा ताईं कूड़ा सचा डटा थी ॾे। जेकॾहिं सूबेदार नथो मञे त उनखे तव्हां मथां चवरायो। सिजावल मथां वारा बि छा कंदा पुलिस खे? इहे सभई मिलियल आहिनि पाण में। वधीक असां वरी बि कोशिशि कयूं था। अदा हुननि जो ॾोह त न आहे, धाड़ियल त आहे रूपोश। अलिहाज़ इहा ॻाल्हि सही आहे कर्मू धाड़ियल रूपोश। पुलिस बि हुनखे किथे ॻोल्हे, पर अदा अलाह कंदो हिकिड़े ॾींहुं ज़ालिमनि हेठि मरंदो। अदा अलाह साईं कंदो, असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो, छो त असांजो भाउ बेगुनाह हो, हू नाहक मारियो वियो आहे। बाक़ी जे कर्मू असांजे बि रुख चढ़ी वियो न, असुल चीरे फाड़े फिटो कंदासीं। बाक़ी हली त आहे सब्र, अलाह भली कंदो। ओ मंथर कादे गुम थी वे? यार अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां, छो त सोराब ख़ान मूंखे सांवरीअ जो संग ॾेई छॾियो आहे। पर तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी मूंखे टके जी ख़ुशी नाहे थी। छो अदा मुंहिंजी शादी जो ॿुधी तोखे ख़ुशी छो नाहे थी? इन करे जो सांवरी खे सिजावल सां ॾिठो अथनि ऐं सिजावल खे मोचड़ा आया त न हू अञा इलाज थो कराए। न चओ त इहो कूड़ आहे, चओ त मुंहिंजी सांवरी खीर वांगुरु साफ़ आहे। इन करे त सोराब ख़ान तोखे तकड़ में संग ॾिनो आहे, जीअं सांवरी खे हिकिड़े पासे करे। हा हा असां पाण ॾिठो सिजावल खे वॾे न कुटियो पे। अलाह करे जो इहा ख़बर कूड़ी हुजे, जेकॾहिं सची निकिती त सोराब ख़ान खे बि हिन मंठार जी ख़बर पइजी वेंदी। छो त जेकॾहिं मां बिगड़ी पवां त बाहि खां बि वधीक गरम आहियां। ओ वास्ते छोकरा, अरे अल्लाह अब आते टकोरे किस्मत मार खाराई अल्लाह। अरे अब्बा किस्मत के तो मार खारे पर लक्षण मार खारी। अरे अल्लाह हिते हिते पुठाड़ पे ओबा आई आई ज़ालिमन ॾाढो कुटियो। अरे अब्बा अब वही अल्लाह अरे है कमदार ठही दो। अरे मोचड़ा खाई है वही विंजार खान जो कमदार थी करे तो मुझी हैसियत के न ॾिठो, न तो पंहिंजी हैसियत के ॾिठो। भोतर पादरन के केड़ी खबर तो हैसियत आ मूंखे चोरे सिजाल वारन एड़ा जूता आया न। इन जो मतलब इन सिजावल जे मथे मां या हवा कान निकती आ। बाबा उन जे मगज़ मां हवा निकती अलाए न निकती, पर मुंहिंजी त हेठो मथां हवा निकिरी वई अथई। कमदार हाणे तो में दम न आहे रहियो, लॻे थो असांखे ॿियो कमदार रखणो पवंदो। ईअं कोठे छड़ण खां पादर खायो ची। भोतार बाबा ही कमदार त कंहिं कम जो ई न आहे, ही त मानी ते ई चटी आहे असांखे, निकमो कंहिं जाइ जो आहे। तूं जी मानी कुतनि खे ॾियां, कम जो ई न आहीं बेकार माण्हू। जेसि ताईं मां गॾियो हुअसि त कंहिंखे ताक़त ई कोन्हे हिनखे हथ लाइ, छो त मुंहिंजो नालो आहे जलाल ऐं मां दुश्मन मारे कंदो आहियां कमाल। मां करम खान खे फोन कयां थो, इहो ई सिजावल खान खे पाणे फतकियूं ॾियारींदो। बाबा करम खान जो धाड़ेल इहो त जहिड़ा माण्हू चीरे फाड़े फिटी कंदो आहे बाबा। हा उहो ई करम खान जेको चवंदो आहे मां कच्चे जो सुल्तान आहियां। हाणे हू सिजावल खान खे चीरे फाड़े छॾींदो। कमदार शायदि तूं विंजार खान जे वरन खां वाक़िफ़ न आहीं। विंजार खान जेके थक उछलाईंदो आहे हुन में सभई वर हूंदा आहिनि। हाणे करम खान ई हुनखे सिधो करे सघे थो, बाक़ी तूं कुझु कोन करे सघे। इहे बाबा सिजावल खे दाबो अचे, मुंहिंजो नालो आहे कमदार केरी, कंदो आहे हेरा फेरी, पर अॼु मोचड़नि हेरा फेरी ॾाढी कई आहे बा।
साहब तव्हां मूंखे घुरायो आहे ख़ैर में? सिजावल तुंहिंजे मथां वीझा रखण केस दाख़िल करायो आहे। साहब पोइ देरि छाजी आहे? तव्हां गिरफ़्तार कयो न मूंखे। हू त तुंहिंजे मथां FIR कराइण पियो चाहे, पर मूं फ़िलहाल NC कई आहे। ऐं तोखे बि सम्झायां थो त तुंहिंजा पेर बि उबता आहिनि। साहब मुंहिंजो को ॾोह हुजे या मूंखे की तव्हां कंहिं सक समेत पकतो हुजे, तव्हां भले पोइ मूंखे गिरफ़्तार कयो। अॼु तोखे सम्झायां थो, पर वॾेरा जेको चवंदा था उन ते अमल न कई त अंदरि कराए छॾींदो सही। साहब मां कोशिशि कंदुसि, आईंदे तव्हांखे शिकायत जो मौक़ो न मिलंदो। जेको तोखे चयो अथमि उन ते अमल कर, ऐं हाणे तूं वञी सघीं थो। जी साईं। दादा असां तोड़े पिया अचूं। अरे इहो थी रहीमदाद खान पंहिंजो ॿुधाईंसि। चाचा रहीमदाद पंहिंजे छोरे खे सम्झा ऐं असांजे कोठ ॾे नहीं थो करे। धमकी ॾियण आयो आहीं या ॿुधाइण आयो आहीं? या धमकी सम्झी या ॿुधाइण सम्झी। तूं ॻाढ़े बोर्ड वारा छा कंदे मुंहिंजे छोकिरे खे? तुंहिंजो कहिड़ो औकात आहे? शायदि तोखे ख़बर न आहे, मुंहिंजो नालो आहे जलाल। ऐं जलाल जॾहिं कमाल ॾेखारींदो आहे न, पंहिंजा सभु दुश्मन मारे पोईंदो आहे। इहो बोर्ड खे कमाल वञी ॾिस। छोकिरे मुंहिंजे खे हथ लाद मां ॾींहं जा तारा ॾसी। छोरे जो लाश पोइ वाह मां खणिजां। वक़्तु ॿुधाईंदो। तूं छा खणाईंदे वांदा? इहो जलाल खान जो ॿोल अथई, यादि कजां। मूं ॿुधी छॾियो आहे, इहे रोज़ ॻाल्हियूं कंदो आहे। अरे हल हल, कुराड़ो मचरियल अथई, हाणे हिन ॿिन्हिनि खे पादर। पोइ यादि कजां। यादि आहे, यादि आहे, कम जी कर वांदा। चाचा दे हवाले सफ़ा गाढ़ो लगो पियो आई, कावड़ में पियो नज़र अची। खैर ताहे छा थियो आ? बाबा कावड़ में मां इन जे करे आहियां, जेको कमदार आहे न उहो अची दाबा ॾेई वियो आहे। इहो ॻाढ़े बोर्ड वारो जलाल बची मूंखे दाबा थो ॾे। मूंखे छा कंदो? चाचा पाण भली छा बि खणी अचूं, सिजावल ॾोही त आहे न बाबा। चाचा तूं बि सिजावल खे सम्झा, पर ई छोकिरी सां न मिले। तूं हुननि खे त दाबा ॾेई आयो आहीं, पर कुझु सिजावल खे बि सम्झा। अबा बराबरि छोकिरो मुंहिंजो त ॾोही आहे, पर पोइ ॻाढ़े बोड़नि वारनि जो ॿुधिबो छा?